शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। विजयी आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठी मीठी ॿार बाबा चवनि था कि हिन दुनिया में असांखे ड्रिजणो न आहे। कई बार न माण्हू जीवन में हिक ॿिए सां ई ड्रिजंदा आहिनि न। ड्रिजी करे चईंदा वरी हीअं न चए, हीअं न चए, हल इहे ई कर, है न। माण्हू ड्रिजंदा आहिनि न कॾहिं कॾहिं कंहिं कंहिं ॻाल्हि सां। माण्हू कोई रड़ियूं कंदो आहे, कोई गुस्सो कंदो आहे, कोई ज़िद कंदो आहे, कोई रोईंदो आहे त हुन सां ड्रिजंदा आहिनि, अरे न वरी रोए न। पर सुठो कमु, अगरि असां कंहिं ॿार खे सम्झायूं भई हीअं न कर हीअं कर, अगरि उहो घड़ी घड़ी ज़िद करे न मञे ऐं माण्हू ड्रिजी करे वेही रहे त ड्रिजणो न आहे। असांखे बाबा जी यादि में रही करे हुनजी मदद करणी आहे, हुनखे सुठी राह ॾेखारणी आहे, है न। कॾहिं बि केरु कोई क्रोध थो करे, है न, कोई क्रोध थो करे त माण्हू ड्रिजंदो आहे कि वरी क्रोध न करे, न चएसि। लेकिन असां पंहिंजी शुभ भावना सां उन्हनि खे चई छॾूं भई हीअ ॻाल्हि ठीकु न आहे। जीअं थींदो आहे न, घर में केरु माण्हू ग़लति कंदा आहिनि त माण्हू हुनखे सम्झाईंदा आहिनि भई हीअं न करो हीअं करो, त उहो सोचंदा आहिनि कि वरी क्रोध कंदी चएसि त भले ग़लति राह हले। सम्झाइणी त ॾियणी आहे न, शुभ भावना सां सम्झाइणी ॾियणी आहे। लेकिन असांखे इहो न सोचणो आहे कि वरी क्रोध कंदो, हुन सां ड्रिजणो न आहे। ऐं व्यर्थ वीचार बि न सोचणा आहिनि। शुभ भावना सां हुनखे डायरेक्शन ॾियो, चई करे पोइ शांत थी वञो, है न। त कई माण्हू न जीवन में ड्रिजी करे हलंदा आहिनि। ड्रिजी करे छा थींदो, ड्रिजी करे हली हली माण्हुनि जो BP हाई फाई थी वेंदो, कॾहिं हाई कॾहिं लो कॾहिं छा। त इन करे बाबा असांखे चवनि था, जीवन में असांखे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि जी टेंशन बि न करणी आहे ऐं ड्रिजणो बि न आहे। भई पंहिंजी शुभ भावना सां चई करे किनारो करे ॾियो। ॿियो बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा ई असांखे छा करिणो आहे, कर्म कंदे हुए पंहिंजी ज़िम्मेवारियूं बि निभाइणियूं आहिनि, कर्म बि करिणो आहे। लेकिन कर्म जे बंधन में न अचिणो, है न। असांखे जीवन में कॾहिं बि कर्म जे बंधननि में न अचिणो। तव्हां पंहिंजो कर्म कंदा हलो, सभु ज़िम्मेवारियूं निभाईंदा हलो। जंहिं समय लॻे कि बसि हाणे थी वियो, बसि थी वियो। छोकी माण्हुनि जे न निंड में जॾहिं भॻवान खे यादि करणु वेंदा आहिनि या कोई ॿियो कोई कमु बि करनि था त उहो ई यादि थो अचे, है न, कि हल इहे करिणो आहे न। लेकिन जीअं माण्हू कर्म करे करे पोइ सुम्हंदो आहे, शरीर खे आरामु ॾियणो पवंदो न। हुन समय शरीर जी कर्मेंद्रियुनि सां त कर्म नथा करनि, लेकिन माण्हू मन बुद्धि अञा ताईं हुन में बिज़ी आहे न। असां इहे सोचूं, हा भई मां एतिरो कमु कयो आहे, हाणे अॻियां इहे करिणो आहे, बसि शांति। ईअं असांखे अभ्यास करिणो आहे। पोइ हुन खां पोइ उहो सोचणो न आहे। पोइ वापसि पंहिंजो ॿियो कमु शुरू करे छॾियो, है न। वापसि पंहिंजो ॿियो कर्म शुरू करे छॾियो। पोइ वरी उहो थी वञे, हा भई एतिरो थियो आहे, हाणे जीअं सम्झो अगरि माण्हू कोई साफ़ सफ़ाई करे थो कंहिं कमरे जी, है न,
अगरि कमिरो ॾाढनि ॾींहंनि खां साफ़ु न कयो आहे, अॼु करूं था लेकिन अॼु न थी पाईंदो, त असां सोचियो भई अॼु हीअं कंदासीं, एतिरो कंदासीं बसि, है न। पोइ एतिरो कयो, शांति थी वियासीं। पोइ वरी हुन खां पोइ जेको कमु करे उहो निपटाए करे सुम्ही करे वरी सुबुह जो उथी करे मतिलबु कमु ख़तमु अॼु जेतिरो कमु करिणो हुन समय सोचो हा भई एतिरो थी वियो, कल्ह एतिरो कंदासीं, बसि शांति। हुन खां पोइ राति जो सुबुह जो उथण खां पोइ माण्हू राति जो सुम्हंदे समय भॻवान खे यादि करे या ॿियो कुझु कमु करे पोइ भॻवान खे यादि करे सुबुह जो उथे बाबा खे यादि करे पोइ जीअं हाणे हली इहे कमु करूं था, तॾहिं यादि अचणु खपे। मतिलबु जंहिं समय जेको कमु हुजे न उन समय उनजो संकल्प अचे, न करिणो ईअं न असां सॼो ॾींहुं सोचूं था हा कल्ह उथंदासीं, कल्ह ईअं कंदासीं, कल्ह उथंदासीं, कल्ह ईअं कंदासीं, कल्ह उथंदासीं, कल्ह ईअं कंदासीं। असांखे टाइम ते सभु कमु बि करिणो आहे, लेकिन असांखे बार बार उनखे सोचते सोचते असां छा कंदा आहियूं कि असां बाक़ी ॻाल्हियुनि खे इंजॉय न करे पाईंदा आहियूं, है न। जीअं माण्हू सोचींदा आहिनि अरे असांजी दिवाली जी सफ़ाई महीनो भर सफ़ाई में हलियो, लेकिन महीनो भर सॼो ॾींहुं त तव्हां सफ़ाई न पिया करो, है न। असां फिक्स करे छॾियो भई एतिरा घंटा ई सफ़ाई कंदमि, न सभु कंदा आहिनि सफ़ाई, लेकिन दुकानदार बि कंदा आहिनि, इहे बि कंदा आहिनि, उहो फिक्स करे रखंदा आहिनि सुबुह जो इहे धंधो कंदासीं, राति जो सफ़ाई कंदासीं, वरी सुबुह जो धंधो कंदासीं, राति जो सफ़ाई कंदासीं, न। त ईअं सोचदा आहिनि न भई थोरो समय ई आहे, बाक़ी समय ईअं ई कुझु बि करूं था असां, है न, कुझु बि करूं था त असां सॼो ॾींहुं उहो ई छो सोचूं, है न। कंहिंखे रोटी ठाहिणी हूंदी आहे, जीअं हाणे राति जी रोटी ठाहिणी, ॾींहं जो थी वई, राति जी रोटी ठाहिणी आहे, भई छा ठाहियूं, बसि ॾींहं जो थी वई, हुन खां पोइ सोचे रखो बसि राति जो इहे ठहींदा फाइनल। पोइ जंहिं समय ठाहियो उन समय यादि रखो हा कुझु भिगोइणो आहे त भिगोए छॾो, न त छो बार बार यादि था करो। पोइ शाम जो आराम सां पंहिंजो कर्म करे पोइ जंहिं समय ठाहिणो हुजे उन समय ठाहियो, है न। या कई माण्हू हूंदा आहिनि कि सुबुह जो ॾींहं जी जल्दी ठाहे छॾींदा आहिनि, पोइ ॾींहं जो फ्री हूंदा आहिनि। त हीअं असां अगरि चाहियूं त पंहिंजे ॾींहं में असां ॾाढो कुझु करे सघंदा आहियूं, है न। कर्म जे बंधन में न फसणो आहे असांखे, सभु ज़िम्मेवारी निभाईंदे कर्म कंदे हुए बि इंजॉय करिणो आहे। भई न अगरि कोई काॾे घुमणु वेंदो आहे त सोचो न असां हेॾे बि वेंदासीं, हेॾे बि वेंदासीं, हेॾे बि वेंदासीं, ईअं ई अॼु सॼो ॾींहुं मूंखे छा करिणो आहे, ख़ुशी ख़ुशी सां हल्को थी करे करो त कोई प्रकार जी टेंशन न ईंदी, है न, कोई प्रकार जो बंधन न ईंदो। ॿियो बाबा चवनि था संबंध निभाईंदे हुए बि बंधननि सां मुक्त। कॾहिं माण्हू अॼुकल्ह त ज़्यादातर माण्हू हिक ॿिए सां संबंध निभाईंदे हुए बंधन वश निभाईंदा आहिनि। अरे ॻाल्हाइणो पवंदो, चइणो पवंदो, इच्छा न आहे पुॼे नथो लेकिन चइणो पवंदो, है न, वरी चए न, ईअं थींदो आहे न। भई अगरि कोई माण्हू कुझु करे थो त सोचंदो अरे हुनखे चएसि, वरी चए न, असांखे चई न, असांखां पुछई न, न त छो जो हर हिकु अॼु ॾिसो सभु माण्हू हिकु त पंहिंजे शरीर सां मैक्सिमम माण्हू परेशान आहे, है न। ॿियो देह जे घर गृहस्थी में जेका पति ॿार, अॼु ॾिसो ॿारनि खे छा वॾनि खे बि ॾिसो सम्झ आहे कि इहा चीज़ खाइणी खपे, घर में बि न आहे, माण्हू चई उहो खाईंदा ई न आहिनि, त माण्हुनि खे इहा बि त टेंशन रहंदी आहे न। अलाए कहिड़े मूड सां माण्हू उथे थो, अलाए कहिड़े मूड सां माण्हू सुम्हे थो, अलाए कहिड़ी टेंशन आहे, अलाए कहिड़ो माण्हू खाए नथो त शरीर में अलाए छा थिए थो, कॾहिं ॿारनि जी टेंशन, कॾहिं छा टेंशन, उहो वरी हेॾा सारा संबंध ॿियो निभायो, है न। अॼु पंहिंजे इंसान पंहिंजे शरीर खे, पंहिंजे घर खे ई नथो संभाले सघे, तॾहिं त हेॾो मायूं थो रखे थो न, छो जो संभाले ई नथो सघे।
है न। अॼु इंसानु पंहिंजे घर खे संभाले थो सघे, बासण वारी अलॻि त पोचे वारी अलॻि त कपिड़ा वारी अलॻि, हुननि मायुनि खे संभालनि था, लेकिन इहे नथा सोचनि त का असां ई करे छॾूं न। अगरि इंसानु ख़ुदि सुबुह जो उथी करे कमु करे न, 2 घंटे में हुनजो सभु कमु थी वेंदो। झाड़ू पोछो कपिड़ा सुबुह जा बर्तन, पोइ हिकु बार ॾींहं जो या शाम जो वरी मले छॾो, अधु कलाकु थी वियो, पैसा बची विया, तव्हांजो शरीर में कुझु कमु कंदव त हेल्दी रहंदव। ॿियो इहो जो घर में मायुनि जी चिक चिक थींदी आहे न, कॾहिं अचनि थियूं कॾहिं वञनि थियूं, इहे पहिरेदारी पियो ॾियो। ॿियो हुननि खे ॾिसंदा रहो, छा थी करे छा नथी करे, लॻाए थी नथी लॻाए, अलाए आहे न आहे, केॾो इंतज़ारु, केॾो टाइम वेस्ट थींदो आहे न मायुनि जे कारण, है न। तंहिंखां सुठो त इंसानु ख़ुदि ई करे छॾे, लेकिन बेसमझी आहे, सम्झ न आहे। शरीर खां थियण में सभु थी वेंदो, सभु प्रकार जी सुविधायूं आहिनि, है न। सभु प्रकार जी सुविधायूं आहिनि कि तव्हांजो झटि, जीअं वॉशिंग मशीन आहे कपिड़े जी, ईअं ई झाड़ू पोछे जो बि सभु सुविधायूं आहिनि, बर्तननि जी बि सभु सुविधायूं आहिनि। सभु प्रकार जे झंझटनि सां माण्हू मुक्त थी वञे, है न। त ॾिसो, अॼु माण्हू ख़ुदि जे घर खे ई नथो संभाले सघे, ख़ुदि जे शरीर खे ई नथो संभाले सघे, ॿियो हेॾा सारा संबंध जेका कंदा आहिनि माण्हू, उन्हनि खे कीअं संभाले, उन्हनि जो बि बंधन रहंदो आहे न। त माण्हू सोचंदो, अरे हिनखे चएसि, वरी चईंदी, वरी माण्हू सोचंदो, अरे मूंखे न चई, मूंखां पुछियईं बि न, इहे बि बंधन आहे न। इन सां बि असां जीवन में ख़ुशि नथा रही सघूं न भई। छो जेके कमु आहे, जेको छा आहे, ॿारनि जो बि बंधन न हुजिणो खपे न। ॿारनि खे तव्हां वॾो कयो, शादी कई, उन्हनि बि ॿार पैदा कयो, हलो उन्हनि खे ज़रूरत हूंदी त ईंदा पुछण, बाक़ी असां छा उन्हनि जी हाणे सोचंदा रहूं, रोटी खाधई न खाधई, इहा कई न कई, हाणे हुनजी ज़ाल हुनजा ॿार अथसि, है न। घर में मायूं रखी रखी त हाणे असांखे छा फ़र्क़ु, हाणे असांखे छा, असां उन्हनि जी सोचंदा रहूं न। त इहे जेतिरो थी सघे न, संबंध निभाईंदे हुए बि बंधन में न अचो। जीवन में संबंध निभाईंदे हुए बि बंधननि में न अचो। भले तव्हां संबंध निभायो, भले तव्हां माण्हुनि सां ॻाल्हायो, पुछो, लेकिन माण्हू जीअं बंधन थींदो आहे न, जंहिंजे कारण असां भॻवान खे यादि करे सघंदा आहियूं, जीवन में ख़ुशि न रही सघंदा आहियूं, जीवन में खाइण पीअण बि माण्हू एंजॉय नथो करे सघे, है न। अॼु अगरि कंहिंजी टेंशन हूंदी त माण्हुनि खे रोटी न वणंदी, छो जी हुनजी टेंशन आहे। अहिड़ी कहिड़ी टेंशन कि मां रोटी, पंहिंजे शरीर खे रोटी न करे, हुन शरीर खे त खपे न। ही त आत्मा टेंशन थी करे, लेकिन शरीर खे त रोटी खपे। त बाबा असांखे चवंदा आहिनि कि कर्म कंदे हुए बि बंधन में न अचो, संबंध निभाईंदे हुए बि बंधन में न अचो। धन साधन, है न, जेको असां वटि धन आहे, साधन आहिनि, उन्हनि जे बि बंधन में न अचो। माण्हू कॾहिं कॾहिं पंहिंजे धन जे बंधन में बि अची वेंदो आहे कि भई एतिरो धन आहे, न हीअं कीअं करां, मुंहिंजो एॾो पैसो आहे। जीअं धन उन्हनि खे बंधी वेंदो आहे। अॼुकल्ह हीअं ई थो थिए न भई, अगरि जंहिं वटि धन संपत्ति आहे, उहा ॿियनि सां संबंध बि नथा रखनि, वरी सोचनि था किथे असां कुझु घुरनि न, त इहे बि बंधन थियो न धन जो। मतिलबु असां त सोचूं था, हा भई असां हिननि सां ॻाल्हायूं करूं, लेकिन बंधन छा थी वियो आहे कि वरी असांखे कुझु घुरे न, असांखां कुझु वठे न, असांखां पैसा न घुरे, तंहिंखां सुठो त ॻाल्हाएसि ई न, मुंहुं ई न ॾिसेसि त ईंदी ई न, है न। ॿियो संबंध, साधननि जो बंधन। कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू वटि सम्झो कंहिंजो वॾो घरु आहे, वॾो घरु ठातो अथनि, त हिननि जो बि बंधन थी वेंदो आहे न, हुननि खे संभालणु करणु, वरी चईंदा न इहे न अचे, वरी असांजे घर अची ॾिसी, इहो बि आहे, वरी घुरंदी अची करे, है न। त साधननि बि असां यूज़ कंदा रहंदा आहियूं। हाणे मोबाइल ॾिसो, माण्हू मोबाइल हिकु बार खोले त उन खां पोइ त उन में पूरो फसी वेंदो आहे।
सुठी ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि त टाइम वेस्ट ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि। भई कम जी ॻाल्हियूं हुजनि त ठीकु आहे, त साधननि जो बंधन बि हूंदो आहे, धन जो बंधन बि हूंदो आहे। बंधन मतिलबु जो असांखे ॿंधी रखंदा आहिनि। मतिलबु असां चाहूं कुझु था, लेकिन उन चीज़ जे कारण, हुन व्यक्ति जे कारण, हुन ॻाल्हि जे कारण असां उहो करे नथा पायूं। इनखे बंधन चइबो। त तव्हां सोचो, पंहिंजे पाण खे चेक करो, कोई अहिड़ो कर्म आहे जीवन में जंहिंजे कारण तव्हां कुझु ॾिसो, जो तव्हांजो ज़िम्मेवारी आहे उहो त तव्हांखे करणी आहे। हाणे कोई चए मूंखे ॿारनि जो बंधन आहे, न त मां इहे करां। हाणे ॿारनि खे त तव्हांखे संभालणो ई आहे, जेसि ताईं उहो समझदार नथा थी वञनि, जेसि ताईं उहो ख़ुदि पंहिंजे खे संभाले नथा सघनि। न कई बार ॾिसो, दुनिया बि अहिड़ी थी वई आहे न, कंहिं ते असां विश्वास बि न रखी सघंदा आहियूं। त ॿारनि खे असांखे होशियारु ठाहिणो आहे। ॿियो, ॿारनि खे शुरू खां भॻवान सां जोड़े रखो। अगरि तव्हांखे फ्री थियणो आहे, अगरि तव्हांखे ॿियो कुझु कमु करिणो आहे, त ॿारनि खे बि पढ़ाई सां गॾु गॾु भॻवान जी शिक्षा बि असांखे ॾियणी आहे, ताकी उहो भॻवान खे यादि कंदो रहे, भॻवान सां गॾु रहे, त हुनजे जीवन में कोई तकलीफ़ न ईंदी। न त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ई यादि रखिणो आहे कि असांखे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए कॾहिं बंधननि में न अचिणो। सदा सर्व बंधननि सां मुक्त। कोई बि ॻाल्हि जो बंधन लॻे थो, सम्झो तव्हां काॾे वञो था, तव्हांखे लॻे थो अरे ॿारनि खे काॾे करां, हेॾे वञण बि ज़रूरी आहे, इहे कमु करण बि ज़रूरी आहे, परंतु ॿारनि जो या कंहिंजो ॿियो बंधन आहे जंहिंजे कारण तव्हां करे नथा पायो सुठो कमु, त उहो भॻवान खे ॿुधाए छॾियो, बाबा खे ॿुधाए छॾियो, त बाबा आपे ई मदद कंदा। ॿियो, बाबा असांखे चवनि था कॾहिं कॾहिं न कंहिंखे पंहिंजे स्वभाव संस्कार जो बि बंधन हूंदो आहे। भई असां त इहे करणु चाहियूं था, लेकिन मुंहिंजी आदत अहिड़ी आहे, इन करे मां नथी करां। कॾहिं कॾहिं कोई माण्हू सोचंदो आहे न कि हा मूंखे बि सुठो लॻंदो आहे, लेकिन मुंहिंजी न हीअं आदत अहिड़ी न आहे, मूंखे बि करणु सुठो लॻंदो आहे, लेकिन मुंहिंजी आदत अहिड़ी आहे, इन करे मां करे नथी सघां। कंहिंजो थींदो आहे कि मां सुबुह जो उथां जल्दी ऐं इहो कमु करां, लेकिन छा करां, मुंहिंजी आदत आहे, मुंहिंजो संस्कार आहे लेट उथण जो। हुनखे सुबुह जो उथी करे कुझु करिणो आहे, ज़रूरी आहे, लेकिन हुनजी आदत पयल आहे लेट उथण जी, उहा आदत छॾामिजे नथी, जंहिंजे कारण उहो कमु नथो थी पाए। त इहे बि बंधन थी वियो न। भई असां त सोचूं था ईअं करां, लेकिन कंहिं कारण सां उहो नथी करे सघे, पंहिंजे स्वभाव संस्कारनि जे कारण उहो ईअं नथी करे सघे। त बाबा चवंदा आहिनि इहे बि बंधन थियो न, बंधन थियो न। चवंदा आहिनि मां त सोचंदी आहियां कि मां शांति रहां, पर छा करां, मूंखे गुस्सो अची वेंदो आहे, त इहे बि बंधन आहे। तव्हांखे क्रोध अची वेंदो आहे, तव्हांजो नेचर अहिड़ो आहे, तव्हां पंहिंजे नेचर खे चेंज नथा करे सघो, त जीअं उहो नेचर तव्हांखे ॿंधी वेठो आहे कि न तूं त ईअं ई कर। त बाबा असांखे चवनि था स्वभाव संस्कारनि जो बि बंधन हूंदो आहे। ॿियो, प्रभाव बि थींदो आहे। कॾहिं कॾहिं न असां कोई कमु कंहिंखे त मना करे छॾूं, कोई नंढो माण्हू हुजे त उन्हनि खे असां मना करे छॾूं, ऐं कोई वॾो ऑफिसर अचे, कोई वॾो भाई अचे ऐं उनखे झटि हा हा चऊं, त मतिलबु उनजो प्रभाव पइजी वेंदो आहे। ॾिसो काथे काथे न VIP ऐं वॾे माण्हुनि जो केॾो प्रभाव थींदो आहे, माण्हू वेठो बि बीह रहंदो आहे। हा, अगरि उहो चाहे कि न ईअं न थींदो, उहो चए हीअं करा, हा भई ठीकु आहे, था करे वठो। त ॾिसो
प्रभाव जे बि बंधन में अची वेंदा आहिनि त कॾहिं कॾहिं नुक़सान बि थी वेंदो आहे। भई उहो हुनजे प्रभाव में आयो, हुन चईंसि हा की करो भले, हुनजी चीज़ जो नुक़सान थी वियो, ख़राब थी वई, लेकिन उहो हुनजे प्रभाव में अची वियो। त इहो बि बंधन थियो न, कंहिंजे बि प्रभाव में अची करे हुननि पंहिंजे जो कमु न करिणो हुयो उहो बि हा चई छॾियो, त प्रभाव थींदो न। त हिन जे बंधन में बि असांखे न अचिणो। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था कि असांखे कंहिंजे दबाव जे बंधन में बि न अचिणो। कंहिंजे दबाव, कोई असांखे दबाए करे वेठो आहे ऐं असां चऊं छा करूं, मां त इहे करणु चाहियां थी, लेकिन इहे मूंखे दबाए वेठी आहे न, कंहिं ॻाल्हि कंहिं कारण सां तव्हांखे दबाए वेठी आहे कि न तूं त ईअं ई कंदी। भई अगरि तव्हांखे कुझु सुठो करण जो संकल्प आहे त करो, लेकिन माण्हू कंहिंजे दबाव में अची वेंदो आहे त न करे पाईंदो आहे। त इहे ई जीवन में इन कारण छा थींदो आहे, असां पंहिंजे जीवन में न सुख शांति सां न रही सघंदा आहियूं। त जीवन में सुख शांति सां बि रहणो आहे, ज़िम्मेवारियूं बि निभाइणियूं आहिनि, कर्म बि करिणो आहे, त सर्व प्रकार जे बंधननि सां ख़ुदि खे मुक्त करे कमु करो। ईअं सम्झो कि मां परम धाम खां हिते आई आहियां हिन सृष्टि ते पाठ वॼाइण, है न। सुबुह खां राति ताईं मुंहिंजो जो कर्म आहे ऐं जो कर्म तव्हांजो अथव, तव्हांखे जीवन में जो कुझु बि मिलियो आहे न, हुनखे हुन रीति एक्सेप्ट करणु सिखो। छो कि अॼुकल्ह जा माण्हू पंहिंजे जीवन में पंहिंजी परिस्थिति खे, जीवन खे एक्सेप्ट नथा करे सघनि। स्पेशली जो लेडीज़ हूंदियूं आहिनि न, है न, उहो पंहिंजे जीवन खे एक्सेप्ट नथी करे सघनि कि असांजो कमु इहो आहे। छो जो हुननि शुरू खां सोचियो मां पढ़ाई लिखाई कंदमि, नौकिरी धंधो कंदमि, ऐं हिकदमि सां हुनजी पढ़ाई लिखाई ख़तमु थी वई, हुन नौकिरी बि हुनखे न मिली या मिली, लेकिन शादी खां पोइ त हुनखे घर जो ई कमु में ईंदो, पोइ ॿार पैदा कंदा, त उहा चीज़ एक्सेप्ट न करे पाईंदी आहे कि अरे मां हेॾो पढ़ियल लिखियल इहे थी करां, है न। लेकिन असांखे पंहिंजे जीवन में पढ़ाई लिखाई सिर्फ़ु नौकिरी धंधे जे लाइ थोरी करणी आहे, न। पढ़ाई लिखाई कई, हुन समय तव्हांखे पढ़णो लिखणो हुयो, तव्हां कयो, उहो बि ॾिसो समय हूंदो आहे, हिन सां तव्हां कुझु सिखिया हूंदव, चलो तव्हां पढ़ाई लिखाई करी जीवन में कॾहिं त कमु ईंदी, है न। जीवन में कुझु सम्झो, कुझु सिखियो त सही। हाणे ॾिसो रोज़ु माण्हू सुखमनियूं करे थो, जपजी साहिब पढ़े थो, ग्रंथ पढ़े थो, लेकिन कोई त वॾा भाई साहब संत ठही विया आहिनि ऐं कोई त घर गृहस्थी में ई कमु करनि था न। अगरि सभु सोचे कि हा मां बि ग्रंथ पढ़ी सघंदी आहियां, मां बि अर्थ कढी सघंदी आहियां, मां बि सुखमनी जपजी साहिब पढ़ी सघंदी आहियां, मां बि वॾो भाई साहब ठहां, त ठही सघंदो, है न। हुनजे लाइ केॾो कुझु छॾिणो पवंदो आहे न। हिकु वॾो संत ठहिण लाइ, हिकु वॾो गुरू संत ठहिण लाइ छा छॾिणो पवंदो। हिकु त सभिनि खां पहिरियों काम विकार छॾिणो पवंदो, है न। छो जी बाक़ी विकार त इहे सभु कंदा ई आहिनि, साधु संत सन्यासी बि क्रोध त कंदा ई आहिनि, लोभ त कंदा ई आहिनि, कोई न बि कंदा आहिनि, लेकिन कलयुगी दुनिया थी वई आहे न। वैसे हिननि खे करण जो क़ाइदो न आहे, पवित्र रहणु मतिलबु सभु विकार बुराइनि खे छॾणु, पर कंहिंमें आहे, है न। त उन्हनि जो जीवन ई अलॻि आहे, लेकिन तव्हां त चओ था की मूंखे ईअं ई पंहिंजे ॿारनि खे एतिरा सभु अॻियां न वधायो। पंहिंजे ॿारनि खे सदा ईअं न चओ तूं सुठो पढ़ लिख, नौकिरी धंधो कर, ॾिस उहा केॾी सुठी नौकिरी में आहे, केॾा पैसा कमाए थी, केॾे वॾे ऑफिस में आहे, केॾी सुठी डॉक्टर आहे, केॾो सुठो इंजीनियर आहे, हीअं थी करे। कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे हीअं न चओ। अलाए तव्हांजे ॿारनि जे नसीब में छा आहे, है न। हुननि खे अॻियां शादी करे छा कमु करिणो आहे,
या उन्हनि खे सम्झो था छोरे खे बि अगरि चओ तूं पढ़ लिख ईअं कर, ऐं अगरि तव्हांजो बिज़नेस आहे त पोइ त वीचारे खे तव्हां बिज़नेस में ई सोचंदव न, ॾिस हाणे कोई बिज़नेस लाइ आहे न, तोखे ई हाणे करिणो थी, त हुनखे पहिरियों त तव्हां सपना था ॾेखारियो पंहिंजे ॿारनि खे, पोइ उन्हनि खे चओ था तूं हाणे दुकान ते वञ, हुते वेह, त हुन इंसान जी छा हालत थी वेंदी। कहिड़ो मतिलबु हुनखे ख़ुदि जे हुनखे ख़तमु करिणो पवंदो आहे अंदरि, जेकी हुन पंहिंजी उहो सपना तव्हां ॾेखारिया, पोइ चओ था हाणे इहो कर। छोरियुनि खे बि माण्हू सपना ॾेखारे थो, पोइ चओ था हीअ कर, त उहो करे ई नथी पाइनि। हिननि जो जीवन केॾो ख़राबु थो थी वञे, चाहे छोरे जा चाहे छोरी जो। त कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे सपना न ॾेखारियो, रियलिटी ॾेखारियो। हा भई पढ़ो था ठीकु आहे, इन सां तव्हांजो ब्रेन डेवलप थींदो, अॻियां ॾिसूं था पढ़ंदा वञो, जेतिरो पढ़ो था उन खां पोइ ॾिसंदासीं छा थींदो, है न। कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे इहे बि न चइणो ॾिस वो केॾो सुठो पढ़े थी, केॾा सुठा मार्क्स आया अथसि, है न। ज़रूरी थोरी आहे कि माण्हू पढ़ी लिखी वॾो उहो ठही करे पोइ छा थो करे कि कंहिंजो पतो थोरी थो पए, छो जे पोइ हुन खां पोइ माण्हू जो जॾहिं सपनो टूटंदो आहे न, जॾहिं उहो हुन जॻह ते हिन जो जाते बि जो बि तव्हां सपनो ॾेखारींदा आहियो उते न पहुची वेंदो आहे न, पोइ उहो टुटी पवंदो, पोइ चवंदो आहे अरे जीवन हे केॾो ख़राबु आहे, मां पहिरियों छा सोचंदी हुअमि, हा मां हीअं कंदमि हीअं कंदमि, हाणे त मुंहिंजे पीउ मुंहिंजी शादी कराए छॾियईं, ये मूंखे पति कुझु करणु नथो ॾे, ससु अहिड़ी मिली आहे, मथां ॿाहिरि, त सॼो माण्हुनि जो हुन छोरी जो गुस्सो, पोइ डिप्रेशन में हली वेंदा, या त सुसाइड करे छॾंदा आहिनि, या शादी तोड़े तलाक वठी वठंदा आहिनि। त पंहिंजी ग़लती खे हाणे वापसि कम से कम माउ पीउ त बिल्कुलु बि न करनि, है न। तव्हांजा ॿार बि चवनि हा मां ईअं कंदमि, हा चल ठीकु आहे तूं हाणे पढ़ पोइ ॾिसंदासीं, है न। भले हा ठीकु आहे असांखे कैरियर चूज़ करिणो, हुनजी तयारी करणी आहे, हा तूं तयारी कंदी हल, हा तूं तयारी कंदा हल, छोरे खे बि चओ, लेकिन साथ साथ जो जीवन में असांखे कमु अचिणो आहे न, हिकु छोरे खे धंधो या कीअं बि करे कमाइण जो साधन बि दिमाग़ में विझणो आहे, हिकु छोरी खे बि घर गृहस्थी कीअं संभालणी आहे उहो बि हुनखे सेखारींदा वञो, भले पढ़ायो लिखायो लेकिन सपना न ॾेखारियो, है न। हा ठीकु आहे इहे करिणो, प्लानिंग कंदा हलो, थी वियो त ठीकु आहे, न थी वियो त बि ठीकु आहे, है न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में हर प्रकार जी सिचुएशन जे लाइ ख़ुदि बि तयारु रहो, पंहिंजे ॿारनि खे बि तयारु रखो, ताकी उन्हनि खे ईअं न लॻे कि अरे मां त छा सोचियो हुयो, हीअ त छा थी वियो, हाणे मां छा करां, मूंखे त मज़ो ई नथो अचे जीवन में। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे जीवन में जीवन मुक्त स्थिति जो अनुभव करण वारा कर्म जे बंधननि सां मुक्त ठहो। भाव चवनि था जीवन में कर्म कंदा हलो, कर्मनि जे बंधन में न फंसो, है न। संबंध निभाईंदे हुए भी संबंधनि जे बंधन में न बंधो, धन साधननि जे बंधननि सां बि मुक्त रहो, जिम्मेवारियूं संभालते हुए जीवन मुक्त स्थिति जो अनुभव करो, है ना। जिम्मेवारियूं संभालते हुए सदा जीवन में जीवन मुक्त स्थिति मतलब सुख शांति की स्थिति, जिम्मेवारियूं संभालते हुए सदा जीवन मुक्त स्थिति जो अनुभव करो। कहिड़े भी पिछले हिसाब किताब जो भी बंधन न हुजे। भई कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि अरे छा करां, अलाए कहिड़ो बंधन आहे, अलाए कहिड़ो हिसाब किताब आहे असांजो, मां त परेशान थी वई आहियां। त हिन जो बि भई हिसाब किताब आहे, ठीकु आहे, चुकतो थिए थो, तव्हां भॻवान खे यादि कंदा रहो,
लेकिन हिन जो बि बंधन न हुजणो खपे। पंहिंजे स्वभाव संस्कार जो प्रभाव दबाव जे बंधन में बि न अचिणो खपे। तॾहिं चईंदासीं कर्म बंधननि सां मुक्त आत्मा, सदा सुख शांति में रहण वारी आत्मा। स्लोगन आहे, तमोगुणी वायुमंडल में स्वयं खे सेफ रखणो आहे त साक्षी थी करे खेल ॾिसो। जेको तमोगुणी कॾहिं कॾहिं थींदो न, ॾाढा शोर शराबो, विकार, बुराइनि वारो, अहिड़ो वायुमंडल जो हूंदो आहे। उन वायुमंडल में बि ख़ुदि खे सेफ रखण लाइ छा करिणो पवंदो? जीअं सम्झो तव्हांजे हेठि सड़क ते माण्हू खेॾनि था, त तव्हां छा कंदव? मथां अगरि ॾिसंदव त चुपचाप ॾिसंदव न, हा उहो ईअं थो करे, उहो चीटिंग थो करे, ईअं थो करे। अगरि पोइ तव्हांजा ॿार न आहिनि त तव्हां त ईअं ॾिसंदव न, उन्हनि खे थोरी चईंदव तूं ईअं छो थो करे, ईअं छो थो करे, ईअं छो थो करे। अच्छा चलो क्रिकेट ई ॾिसंदव टीवी में, त कोई कीअं बि बॉलिंग करे, कीअं बि बैटिंग करे, तव्हां थोरी उन्हनि खे चईंदव हीअं छो थो करे। त ईअं जीवन में बि न, अगरि असांखे जीवन में तमोगुणी मतिलबु कोई सम्झो किथे लड़ाई झगड़ो थिए थो या कुझु ॿिनि ॼणनि जे बीच में अनबन थी वई, कोई बि आहे, चाहे ससु नुंहुं आहे, अगरि घर में धीउ आहे त धीउ त सोचदी अरे मुंहिंजी माउ सां विढ़े थी न, लेकिन हुनखे साक्षी थी करे उन्हनि ॿिन्हिनि जे लाइ सोचणो आहे इहे ॿई शांत थी वञनि, हिननि जो हिसाबु किताबु जल्दी चुक्तो थी वञे। अगरि उहा बि उन में फसी वेंदी, न मम्मी तूं सही न आहे या भाभी तूं सही न आहे, त उहो बि विच में अची वई, हुनजो बि हिसाबु चढ़ी वियो। त हा भई असां उहो पुछनि त असां ॿुधाए सघंदा आहियूं भई हा ईअं ॻाल्हि ईअं हुई, ईअं ॻाल्हि ईअं हुई, बाक़ी असां हीअं न चऊं, उन्हनि जे विच में लड़ाई जे विच में न पइणो खपे न। परां खां ई असां उन्हनि खे शांति, विच में त न पओ, लेकिन परां खां ई भॻवान खे यादि करे चओ इहे शांत थी वञनि, शांत थी वञनि, शांत थी वञनि। इहे ॿई सुठा आहिनि, ॿई शांत थी वञनि, ॿई सुठियूं आहिनि, ॿई शांत थी वञनि। ईअं तॾहिं असां अहिड़ी ॻाल्हियुनि सां सेफ रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।